हज़रत मूसा जे ज़माने में हिकिड़ो माण्हू काफ़िरनि मां हज़रत मूसा खे टोकण जे लाइ हज़रत मूसा जहिड़ो पटको पाते टोक जे लाइ हज़रत मूसा जहिड़ी ॾाढ़ी सुवारी रखे टोक जे अंदाज में ओड़ा कपड़ा भी पाते टोक जे अंदाज में ओड़ी पातरी जुबान करे पियो ॻाल्हाए हज़रत मूसा के खबर पई आहे जलाली पैगंबर तो अल्लाह के फरमायो मुंहिंजा रब हे बस्ती वारा सब तबाह बर्बाद कर हिननि जे मथां अज़ाब नाज़िल कर अल्लाह जो अज़ाब कड़की पियो शाद से हज़रत मूसा त उहो माण्हू विच अज़ाब में निकितो थो अचे जंहिं मां जहिड़ो टोक जे करे पटको पातो आहे मां जहिड़ो हासो खयो अथई मां जहिड़ी पातरी ज़ुबान करे ॻाल्हाए थो मां जहिड़ी ॾाढ़ी रखी अथई रड़ करे हज़रत मूसा फरमायो ओ मुंहिंजा अल्लाह साईं मां हिन जे करे सॼो ॻोठ मारायो तूं त साॻियो ई हिन खे बचाए छॾियो अल्लाह फरमायो मूसा मां ॼाणियां पियो तूं हिन जे करे सभिनी खे माराए थो पर मां तुंहिंजी दुआ न मोटाई मां अज़ाब मोकिलियो पर हिन खे कीअं मारियां भले टोक में भले ठठोड़ में भले मजाक में आहे तो तुझी कापी मांगे तुझी कापी प्यारी आ तुझी सूरत प्यारी आ तेजे करे मां अल्लाह सही किए न जे मथो अज़ाब क्या और मुझे अजीजो हज़रत मूसा जी को कापी टोक ठठोड़ में दो करे अल्लाह उन ते अज़ाब न दो करे जे करे मोहब्बत में प्यार में इश्क में नबी सही जी सूरत मानो पैदा कदो अल्लाह जी ज़ात जो कसम दुनिया जे अज़ाब को भी बची दो आखिरत में भी सोन जे बंगलन जो वारिस मालिक बणजी पवंदो।